नाज़रीन खबर ने अपडेट जे सिलसिले की अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। शहदाद कोर्ट मां रिपोर्ट करे रहियो आहे ब्यूरो चीफ सनाउल्लाह चांडियो। 3 अक्टूबर 2024 इंसाफ़ हाउस शहदाद कोर्ट में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो एक शमूलियती प्रोग्राम थी गुज़रियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी के अलविदा करे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में शामिल थींदड़ इलाही बख्श ब्रोही ऐं अब्दुल वहीद खोसो खे मैडम नाहिद खाहावड़ पार्टी मफरल पारां वेलकम कयो। पीटीआई सिटी शहदाद कोर्ट जे अॻूणे सदर मोहम्मद चांद ब्रोही जे महिनतनि सां पीटीआई में शामिल थींदड़ ॿिन्ही नौजवाननि खे एडवोकेट असगर अली चांडियो ऐं रेस बहराम चांडियो गुलनि जा हार पिणु पाराया। उन मौक़े ते मोहम्मद चांद ब्रोही मस्तोई मोहल्ला वार्ड शहदाद कोर्ट मां चूंडियल पीटीआई जनरल काउंसिलर मुमताज़ अली मस्तोई मोहम्मद अयूब अबड़ो शाहिद कमरानी ॿिया बि मौजूदु हुया। शमूलियती प्रोग्राम जी तक़रीब खे मैडम नाहिद खाहावड़ एडवोकेट असगर अली चांडियो मोहम्मद जान ब्रोही रेस बहराम चांडियो मोहम्मद अयूब अबड़ो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त नौजवाननि जे जुनून खे केरु बि रोके नथो सघे। सिंध हुकूमत कचे ऐं पके जे धाड़ेलनि खे गिरफ़्तार करण जे बजाए पीटीआई जे कारकुननि खे गिरफ़्तार करण में पूरी आहे। हिननि वधीक चयो त इमरान ख़ान जी नज़रे ऐं मिशन खे मुश्किलातुनि जे बावजूदु घर घर पहुचाईंदो वेंदो। अॻुवाणनि पारां पीटीआई सिंध जे सूबाई सदर हलीम आदिल शेख जे घर मथां बिना जवाब सिंध पुलिस जे छापनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़ामत कई वई। शमूलियत कई आहे ऐं हीअ असांजी हिकु पार्टी जो हिसो बणिजी वियो। वेलकम वेलकम याद आहे असांजो वहीद अली खोसो साहिबु जंहिं इमरान ख़ान जी मोहबत में असां वटि अची शमूलियत कई आहे। हीअ असांजी पार्टी जो हिसो बणिजी वियो आहे ऐं इनशाअल्लाह ख़ान साहिबु नौजवाननि जे लाइ कमु करे पियो त हीअ नौजवान उन खां मुतासिर थी असां वटि पहुता आहिनि ऐं शमूलियत कई अथनि। इनशाअल्लाह असांजो साथ ॾींदा। पाकिस्तान तहरीक इंसाफ शहदाद को जवान अभी नाइट फॉर सब गुजारिश करें तो इलाही मुश्किलों में बोले जा रहे हैं। असां वेलकम तव्हांखे चऊं था वेलकम। ऐं उन खां पोइ मां पाकिस्तान तहरीक इंसाफ शहदाद को जवान अभी नाइट फॉर सब गुजारिश करें तो वहीद अली खोसे साहब बोले जा रहे हैं। वहीद अली खोसो साहिबु तव्हांखे पार्टी में शमूलियत करण ते वेलकम। गुजारिश कंदुसि रईस बहराम खान चांडो साहब के जंहिं अची इलाही मजबूरो में गुलनि जा हार पाया। इमरान खान जिंदाबाद जिंदाबाद। उन खां पोइ मां असगर एडवोकेट असगर अली चांडो साहब को गुजारिश कयूं त वहीद अली खोसे साहब गुलनि जा हार पाया। जीअं त अॼु असां तालके शहदाद कोर्ट जे अंदरि असांजी उहा नडर लीडर मैडम नाहिद खाहावड़ साहिबा वटि ऐं मोहतरम जनाब जान ब्रोही साहिब जिन जी अॼु महिनतुनि सां कोशिशुनि सां ॿ नौजवान हिते आया ऐं उन में असां तालके मीरो खाना खां असांजो रेस बहराम खान चांडियो साहिबु मोहम्मद अयूब अबड़ो साहिबु ऐं उन सां गॾो गॾु असांजो काउंसलर आहे मुमताज़ अली मस्तोई साहिबु जेको हिन शहदाद कोर्ट जो ऐं हीअ जेको शमूलियत जो कोई प्रोग्राम थियो वॾी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त अॼु हिन नाज़ुक दौर जे अंदरि ही जेके असांजा ही नौजवान आहिनि ऐं मैडम नाहिद खाहावड़ साहिब जिन जी महिनत आहे ऐं असांजे जान ब्रोही साहिब जिन जी महिनत आहे त इहे उहो पैगाम वठनि त हिन मुश्किल दौर में ॾुखे दौर में बि अॼु ॾिसो त ही नौजवान नसुल उहो ई नओं पाकिस्तान थो चाहे जेको अॼु अडाला जेल जे अंदरि क़ैदी आहे त उहो बि कल्ह बि वज़ीर आज़म हुयो हाणे बि वज़ीर आज़म आहे ईंदड़ वक़्त में बि वज़ीर आज़म आहे ऐं हिन सभिनि जी हीअ जेको अॼु शमूलियती प्रोग्राम आहे त उन्हनि सभिनी इमरान ख़ान जे मुखालफ़नि जे लाइ पैगाम आहे त जेका हीअ असांजी अदलिया बचाओ तहरीक आहे अदला बचायो जेका असांजी इहा मुहिम आहे ऐं जेको असांजो अडाला जेल जे अंदरि पूरे अवाम जो पूरी उम्मत मुस्लिमान जो जेको उहो अज़ीम लीडर क़ैद आहे उन सभिनि जे लाइ हीअ जेका असांजी शमूलियती प्रोग्राम आहे अहिड़ियूं गॾिजाणियूं आहिनि त इंशाअल्लाह ताला तमामु जल्दी इहो अडाला जेल जी गेट खां ॿाहिरि इमरान खान जिंदाबाद। रहा करो पाकिस्तान तहरीक इंसाफ जिंदाबाद। पाकिस्तान तहरीक इंसाफ जिंदाबाद। अभी नाहिद खाहावड़ साहिबा जिंदाबाद। अभी नाहिद खाहावड़ साहिबा जिंदाबाद। जान भाई जी मेहनतन का
उन कोशिशुनि जे थ्रू ही प्रोग्राम थियो आहे। असां उनखे लख लख मुबारकूं ॾियूं था। जी रेसर बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त ॾिसो केॾियूं सख़्तियूं ऐं ज़ुल्म हिकु थिए थो, धाड़ेलनि ॾुआरनि सां कुझु बि न आहे। जेके कचे जा पके जा धाड़ेलनि ॾींहं ॾिठे जो माण्हू अॻुवा माण्हू हुनजो रोज़ जो हिकु रोज़गार आहे। ऐं जेको PTI जो को झंडो खणे थो, ईअं सम्झो त माना वॾे मां वॾो गद्दार उहो आहे, ॾोहारी गद्दार। हाणे वञे त माण्हू काॾे वञे, सॼो अवाम ख़ान जो चाहींदड़ आहे। असां इहो पैगाम था ॾियूं, इदारनि खे पैगाम था ॾियूं त ख़ान सां जान ताईं असांजी जंग हूंदी, जेसिताईं जान हूंदी तेसिताईं ख़ान सां गॾे हूंदासीं। जान साहब तव्हां बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त ॿ नौजवान पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में शमूलियत कया आहिनि ऐं अदीम नाहिद ख़्वावड़ साहिब जे हथां, ऐं असीं उमेद रखूं था अल्लाह पाक में इमरान ख़ान साहब जे मिशन के ऐं पॉलिसी के हर घर घर ताईं पहुचाईंदा। इंशाअल्लाह।